कंबर में IBA जे टेस्ट पास GST ऐं PST उम्मीदवारनि ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कंदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते अब्दुल गफ़ार मुगीरी, वहीद अली शेख, सागर हुसैन ऐं ॿियनि जो चवणु हुयो त असां IBA जो टेस्ट वारो इम्तिहान 2021 में 40 खां वधीक मार्कूं खणी पास कयो। ऑफर ऑर्डर ॾियण लाइ 4 साल इंतज़ारु करायो हुयो, पर हिन वक़्त ताईं ऑफर ऑर्डर न ॾिना विया। हींअर केतिराई उम्मीदवार ओवर एज थी विया आहिनि। सरकार ऐं तालीम खाते जी नाअहली ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ समूरी सिंध में एहतिजाज कया, कराची में धरना हया। तंहिं बावजूदि असांखे आसरनि में रहाए हिन वक़्त ताईं ऑफर ऑर्डर न ॾिना विया, जंहिं सबबु सख़्तु तकलीफ़ुनि में मुब्तला आहियूं। STR पॉलिसी तहत कंबर ज़िले में उस्तादनि जी खोट हुअण बावजूदि भर्ती नथो कयो वञे, जेको अमल महांगाई ऐं बेरोज़गारी वारे दौर में नाइंसाफ़ी ऐं ज़्यादती आहे। हिननि मुतालबो कयो त ऑफर ऑर्डर ॾेई मुआशी परेशानियुनि खां बचाए इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कुशई डिजिटल कंबर।